सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं तव्हांजे आॾो इहा सम्झाणीअ भरी कहाणी रखूं था, अलाह कोन पसंदि ईंदव, वरी पसंदि अचेव त पोइ असांखे ॿुधाइजो। सुना हिकिड़ो बादशाह हो, उनखे आ 4 पुट। पोइ हुन चयो हुन त मां जॾहिं मरी वञा त खट मुंजीअ जो हिकु हिकु पाओ हर को खोटे। 4 पुट हुयो, 4 पाव खोटिजो। पोइ जंहिंजो जेको बि निकिरे उहो उन जो हिसो आहे, या मुंहिंजी विरस्त थियल आहे। उन्हनि चयो सही आहे। बादशाह हिन पानी तुंहिंजा मूं जॾहिं लाॾाणो कयो, हुनजे खट जा 4 पावा खोटियऊं। हिकिड़े पाए हेठों निकिता हॾा ऐं ॿिए पाए हेठों निकिता भितर। हिकिड़े हेठों निकिता हीरा जोहार ऐं हिकिड़े हेठों वरी पैसा निकिता। हीरा जोहार सोन जेवर हिकिड़े हेठों, हिकिड़े हेठों वरी पैसा निकिता। हाणे जंहिंजा पैसा ऐं हीरा जोहार निकिता त उहे त ख़ुशि पिया थियनि। जंहिंजा हॾा ऐं भितर निकिता त उहे त दाऊं पिया कनि, यार असांखे हिसो सही कोन्हे को, असां हाणे छा कयूं। नेठि ॾाढो त दॿे सघूं। पोइ इन ॻाल्हि ते मुतमिन थिया त बाबे जो दोस्त हूंदो फलाणो बादशाह, सो हलूं था उन ॾे, उन खां फ़ैसिलो करायूं था। पोइ हाणे जीअं बि थियो, हाणे उन ॻाल्हि ते मुतमिन थिया ऐं निकिरी पिया। हलंदा आया अची पहुता। जीअं बादशाह जे महिलात में पुॻा त बादशाह जी घरवारी मिलियसि। उन खां पुछऊं बादशाह सलामत आहे? न बादशाह खे मोए 5 साल थी विया आहिनि, बादशाह मरी वियो। हा, असांखे ख़बर ई कोन पई बादशाह ईअं मरी पियो, कंहिं ॿुधायो बि कोन। वरी इहो सुना थोरो अॻिते अचनि त पुट हिंसि गॾु अबा ॾे ख़बर बादशाह आहे? या बाबो त आहे पर चरियो थी वियो आहे। ॿुधे, कंहिं बि कमकार जो कोन्हे को, चरियो थी वियो आहे। हिते हुननि सोचियो यार जहिड़ो आहे न, तॾहिं सोचे चरियो थी वियो आहे। वरी जो थोरो अॻिते आया त हुनजी न्याणी मथां लथी पई अचे धीउ। सो उन खां पुछऊं त बादशाह, हा बाबो आहे पर अंधो थी वियो आहे, ॾिसी कोन थो सघे। उहो हैरत में अची विया। थोरो जो अॻिते वञनि त बादशाह अचे पियो थो लथो। हे मिलियसि साईं। पहिरें त हैरान लॻा पिया ॾाढो, त बादशाह जे घर जा ई हाल अहिवाल ॿुधी हैरान थी विया। हुन चयनि बाबा कीअं आया आहियो? मानी टुकर ॾाढो खाराए, दोस्त जा जो पुट हुअसि, ॾाढी इज़त ख़िदमत करे हाल अहिवाल पुछईं। हुननि चयो बाबा असांजो इन हिसाब सां बाबो हीअ विरस्त करे हो, अहिड़े हिसाब सां। हाणे हिकिड़े जा पैसा निकिता न, हिकिड़े जा सोन हीरा जोहार, हुन वठी तव्हां कई अथव मुंहिंजा ठिकर भितर निकिता आहिनि, हाणे मां छा कयां। ॿिए तव्हां कई अथव मुंहिंजा हॾा निकिता आहिनि, हाणे इन ॻाल्हि ते ठहूं कोन था। त बादशाह खिली ऐं चयो त बाबा तव्हांजो पीउ विरस्त सही करे वियो आहे, हाणे तव्हांखे सम्झ में न आई आहे। हुननि चयो भला तूं सम्झाए। चई बाबा तव्हांजे पीउ विरस्त ईअं कई आहे जो पैसा जेके बि आहिनि से हुनखे पंहिंजो हिसो ॾेई वियो आहे, सोन जेको बि आहे उनखे पंहिंजो हिसो ॾेई वियो आहे। ठिकरनि भितरनि वारे खे ज़मीन एतिरी अथव जो इन्हनि जेतिरी थिए। चई हा। चई त पोइ भितर उनखे ॾेई वियो आहे, ॿनी उनखे ॾेई वियो आहे। चई त हॾनि वारे खे भला माल एतिरो अथव जो ओतिरो ई हिसो बराबरि बीहे। चयूं हा साईं माल बि आहे, ओतिरो ई आहे, ओतिरो ई आहे। चई पोइ तव्हांजो पीउ त विरस्त सही करे वियो आहे। हल था, हिननि जो फ़ैसिलो थी वियो, मुतमिन थी विया हड़ई। हाणे वॾे वॾे हमराह बादशाह जे पुट हिनखे चयो साईं नाराज़ न थियो, आयो पीउ जेॾा तव्हां सुवाल जवाबु कोन था करे सघूं, पर जीअं पुॻासीं तुंहिंजी ज़ाल गॾी, उन खां पुछोसीं, हुन जो त बादशाह त मरी वियो आहे, बादशाह खे त 5-6 साल थी विया आहिनि मरी वियो आहे। साईं तव्हां त असांजे साम्हूं वेठा आहियो, बिल्कुलु ठीकु ठाक, हुनखे असांखे कीअं चयो। वरी जो थोरो अॻिते आयासीं, तुंहिंजो पुटु गॾियो, उनजो बाबो त चरियो थी वियो आहे। साईं तव्हां त ठीकु ठाक असांजो फ़ैसिलो कयो, ॻाल्हियूं ॿुधियूं, ख़िदमत चाकरी हर शइ। वरी अॻिते आयासीं, तुंहिंजी छोकिरी गॾी त हुनजो बाबो अंधो थी वियो आहे। बादशाह हैरत में अची वियो। वञे
सथुरनि ते हथु हणी चई त वाक़ई इहे सभु सही आहिनि, मां ग़लति आहियां। चवंदो भला सम्झाए कहिड़े हिसाब सां? चई हा बादशाहीअ जे चकर में लालच जे जहान में मूंखे 5-6 साल थिया त माईअ ॾे कोन वियो आहियां। वाक़ई हुन सां जीअं रूह जी कचहरी थींदी आहे, हा न, के ॻाल्हियूं घर वारीअ जूं अहिड़ियूं हूंदियूं जेके मुड़ुस सां कंहिंसां न करे सघंदी आहे, हुन सां मां वेठो ई कोन आहियां। बिल्कुलु हुन लाइ त मां मरी वियो आहियां। हुन सही ॻाल्हि कई। चयईंसि त पोइ तव्हां छोकिरे जो चरियो थी वियो आहे? चई हा छोकिरे इन करे चयो आहे, छोकिरो जवान थी वियो आहे, 2-3 साल थी विया आहिनि। हो चए थो जेकॾहिं मां नौजवान आहियां, बादशाही हलाए सघां थो, त पोइ बाबो लालच हरू भरू पियो धिका खाईंदो अथे, मूंखे ॾे त मां हलायां। सो वाक़ई उन लाइ चरियो थी वियो आहियां, इहा सही ॻाल्हि आहे। चई तव्हांजे धीउ ईअं चयो? चई हा उनखे 1.5 साल थी वियो आहे त जवान थी वई आहे, मां उन ॾे ख़्यालु ई कोन कयो आहे, हुनजी शादीअ जो या को हिसाबु किताबु सोचियो ई कोन्हे। इन करे उन लाइ मां अंधो थी वियो आहियां। उहा ॾिसे, उहा हुन जो मक़सदु आहे त ॾिसे बि पियो बाबो त जवान थी वई आहे, उन जे बावजूदि मुंहिंजो पिलो कोन थो करे। त यार बिल्कुलु सही आहे, तव्हां आयो, तव्हांजी महिरबानी, मुंहिंजो बि कमु सेट थी वियो। हूअं मां पंहिंजे जहान में पियो हलियुसि, हाणे जेको आहे छोकिरे खे बादशाही ॾेई ऐं मां राति ॾींहुं माईअ सां हूंदुसि, धीउ खे परिणाए ऐं ॾाढी ज़िंदगी अलाह कंदो सुकून सां गुज़ारींदासीं। सो सुहिणा इहा ई नसीहत भरी ॻाल्हि, जे पसंदि आई हुजेव त वरी बि असांखे अहिड़ियूं ई ॻाल्हियूं मैसेज कंदो त असां मोकिलींदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम या आलिम।